अख छिंभ में पहुंचंदो आ जे क़िबला पो हिनखे छा थियो आ जो ऊंधो थियो किरियो पियो आ। हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था अॼु बगदाद जे मथां उॾाणो पे वयो हिन जे दिल में ख्याल पैदा थियो त बगदाद खाली आ मूं जहिड़ो को बगदाद में भी कोने को अल्लाह जे ज़ात उन जी विलायत सलब करे छॾी अल्लाह ताला हुन जा दर्जा ख़त्म करे छॾिया त तूं ग़लत थो चवी बगदाद अब्दुल कादिर जीलानी जो आ। पीरान पीर जहिड़ा जवान जरी बगदाद में आहिनि तूं केथो चवी त बगदाद खाली आ। खाली कोन है ही उहो जवान आ जेकॾहिं तूं मशरिक़ खां मग़रिब ताईं उॾामी सघंदो आ त अब्दुल कादिर जीलानी मशरिक़ खां मग़रिब ताईं पंहिंजी जाइ ते वेही ॾिसी सघंदो आ। तू उथी पंध कंदो आहे पंध बि कोन कंदो आहे हिनखे ख़ुदा ताला उहो मक़ाम अता फरमायो आहे। पर हाणे पीरान पीर जे करे जेकॾहिं तुंहिंजी बेअदबी जे करे विलायत सलब थी आहे त वरी पीरान पीर बख़्शई थो त मां रब वरी तोखे उहो मक़ाम बि वरी साॻो मोटाए थो ॾियां पियो। हज़रत अली हैती के फरमाए वञ वञी चवेंसि तोखे माफ़ी आ। हज़रत अली हैती ॿाहिरि आया पाण फरमायो मुबारक हुजई पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि फरमायो आइंदा अहिड़ी ग़लती न कजां मतां दिल में को विसविसो कंदो हुजी न न न बगदाद खाली कोन्हे बगदाद में जवान वेठा तोखे माफ़ी आ पर ॿीहर अहिड़ी ॻाल्हि न कजां। हज़रत अली हैती रहमतुल्लाह अलैहि फरमाए थो मूं ॾिठो तो थियो उथी वेठो ऐं ईअं उॾामण लॻो जी पखी उॾामंदा आहिनि ये पंहिंजी मंज़िल ॾे रवानो थी हलियो वियो। इन मां मालूम थियो त हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु खे माण्हुनि जे दिल जे राज़ जी भी ख़बर पवंदी हुई। जेकॾहिं कंहिं माण्हू जे दिल में रुगो ख्याल थींदो हो वहम थी पवंदो हो तो उन वहम ऐं ख्याल खे भी गौस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु समझी वठंदा हा ऐं उन जे लाइ पाण उनखे फौरन जेकॾहिं जवाब ॾियणो हूंदो हो त जवाब ॾींदा हा। उन मक़ाम ते ख़ुदा ताला हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि खे फ़ाइज़ फरमायो हो छाजे करे जो अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे त जेके मुंहिंजा दोस्त हूंदा आहिनि मां उन्हनि सां इहो कुर्ब कंदो आहियां जो वल इन अलनी लउतियन्नहु मुंहिंजो दोस्त मूंखां जहिड़े भी क़िस्म जो सवाल कंदो आहे मां ज़रूर ॾींदो आहियां। दुरूद शरीफ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह ताला अलैहि जे फ़ज़ाइल में हिकिड़ो किताब लिखियल आहे जंहिंजो नालो आहे बहजतुल असरार। उन बहजतुल असरार में मां हिकिड़ो वाक़ियो पढ़ियो त हिकिड़ो शख़्स गौस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ख़िदमत में रोंदो अची हाज़िर थियो। हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि फरमास बाबा छो थो रोई चई क़िबला मां तव्हां ॾे दाह खणी आयो आहियां कहिड़ो तुंहिंजो मसइलो आहे। चई क़िबला 14-15 ॾींहं थी विया आहिनि मुंहिंजी नौजवान छोकिरी 12 सालनि जी पंहिंजे कंहिं कमकार सां घर जे छत ते मथे चढ़ी उन खां बाद वरी मोटी कान ख़बर न आहे अलाए काॾे गायब थी आहे। 14-15 ॾींहं थी विया आहिनि हणी हणी थकिजी पिया हूं न हुन जे जेरे जी ख़बर आहे न हुनजे मौत जी ख़बर आहे। ज़मीन ते बि कान लथी आहे जेकॾहिं हेठि लहे हा त किथे पेर लॻे हा को पेर खुर कोन्हे को 14 ॾिहाड़ा थी विया आहिनि मां हुन जी मौत जे बिस्तरे ते वञी पहुती आहे। मां बि पीउ आहियां न्याणी नौजवान गायब आहे इन जे करे का महिरबानी थिए ओ मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी का मूं मुसीबत ज़दह जी मदद फरमाए। ऐं तुंहिंजो वाइदो आहे त मुरीद खे तकलीफ़ पहुचे त मूं वटि अचे मूंखे सॾु करे सॾण कमु मुरीद जो आहे त पहुचण कमु मां पीरान पीर जो आहे। हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु उनखे फरमायो बाबा
रात गुजार सुभाणे शाम जे टाइम ते ही मुझे बगदाद का बाहरा शहरा करख करख उन्हीं करख में फलानी जगह ते जो वारी जो दड़ो आ उन जे भर में वनी वेह पर ये मां काठी तो के जा थो इन काठी असा बाहरा पान के लीको कढ आई लीको कढी चे जा त मां सोहणे अब्दुल कादिर जीलानी जे जमानत में आया पो तो उन लीके जे अंदर वेही रह जा थोड़ी देर का पो जिए जो सिज लहंदो तुझे उनिया वेहण वारी जाइ जे भर मां जिन्नन जा वडा काफिला अची लघंदा कंहिंजी कहिड़ी शकिल हूंदी कंहिंजी कहिड़ी शकिल हूंदी कंहिंजी कहिड़ी सूरत हूंदी पर सभिनी जूं शकिलूं सूरतूं ख़तरनाक ड्रिजण जहिड़ियूं हूंदियूं पर घबराए जा न परवाह न कजां जेको लीको मां अब्दुल कादिर जीलानी जे नाले मुबारक जे बरकत सां कढंदे उन मां अंदर कंहिं जिन्न खे अचण जी ताक़त आहे ई कान का वो पॾो लीको कढी उन जे विच ते वेही रह जा पो प्या लंघन तोखे ॾिसंदा वींदा हलंदा वींदा कहीं सां न ॻाल्हाइजां सारी रात गुज़री वञे जमल पोयों असुर थींदो त पोएं असुर जे टाइम ते उन्हनि जिन्ननि जो सरदार ईंदो उन जी सवारी अजीब हूंदी हुन जा घोड़ा हुन जी सवारी हुन जो लश्कर हुन जो ताज हुन जो तख्त सभिनि खां निरालो हूंदो पो जमल तुंहिंजे भर में ईंदो त ॿिया त तोखे ॾिसी अॻिते हलिया पे विया पर उहो तुंहिंजे भर में वेही चवंदो अदा ॾे ख़बर तुंहिंजो कहिड़ो कमु आहे पो जमल वो बादशाह तो खां पुछे त तुंहिंजो कहिड़ो कमु आहे उन टाइम ते हुनखे ॿुधाइजां त मां पाण कोन आयो आहियां मूंखे मिठड़े बगदाद वारे अब्दुल कादिर जीलानी मोकिलियो आहे पो तोखां पुछंदो तुंहिंजो कहिड़ो कमु आहे तू उनखे पंहिंजो इहो मतिलबु ॿुधाइजां त हीअ मुंहिंजी न्याणी आहे 14-15 ॾिहाड़ो आहे जहिड़ी जागदी घर जे छत ते चढ़ी ऐं उतां ग़ाइब थी वई आहे अञा ताईं हुनजो पतो कोन थो पए माउ हुनजी मरण जे कंधी ते आहे मां बि पीउ आहियां परेशान आहियां मूं गौस पाक खे दाह ॾिनी गौस पाक मूंखे तुंहिंजे लाइ मोकिलियो आहे हाणे मुंहिंजो मतिलबु हल थियणु खपे मुंहिंजा दाओ शख़्स वञी वेही रहियो लीको कढी त मां हज़रत पीरान अब्दुल कादिर जीलानी जे ज़मानत में आहियां हेॾां सिज लथो हेॾां जिन्ननि जा टोलनि जा टोला अची लॻिया अजीब अजीब शक्लियूं ख़तरनाक सूरतूं हिन ॾे निहारींदा लंघंदा पिया वञनि पिया हिन जे वेझो केरु कोन पे आयो तां ते आ सॼी रात काफ़िलो हलंदो रहियो जमल वॾो असुर थियो तमल बराबरि उहे पार पता जेके पीरान पीर ॾिना हा उन्हनि मुताबिक़ जिन्ननि जो सरदार अची उतां लंघियो घोड़े ते सवार हुजे हुन जे अॻियां पोयां हुन जूं फौजूं हुजनि वॾे तुम तराक सां हुजे हुनखे ताज पिया हुजनि मथे में बादशाही ताज मुंहिंजे भर में अची घोड़ो बिहारियईं मूंखे चवणु लॻो आदम जा बचड़ा कहिड़ो तुंहिंजो मतिलबु आहे तोखे कंहिं मोकिलियो आहे छो हिते वेठो आहे मूं चयोमांसि मूंखे सुहिणे बगदाद वारे अब्दुल कादिर जीलानी मोकिलियो सभई जो सुभान अल्लाह बहजतुल असरार वारो लिखे थो तो हुन जो नालो खणणो अब्दुल कादिर जीलानी मूंखे मोकिलियो आहे हो ट्रप ॾेई घोड़े तां लथो घोड़े तां लही ज़मीन में सजदे ते किरी पियो ऐं ज़मीन खे चुमण लॻो ऐं चवण लॻो त अल्हम्दुलिल्लाह जो मुंहिंजे मुर्शिद अब्दुल कादिर मूंॾे मोकिलियो आहे माण्हूअ खे ॿाहूं ॿधी बीही रहियो हुकुम कर छा तुंहिंजो मसइलो आहे मूं हुनखे सॼो हवाल कयो अहिड़े नमूने सां मुंहिंजी न्याणी ग़ाइब थी वई आहे बादशाह ॻाढ़ो थी वियो
पांजे लश्कर खे हुकुम कई बाबा केरा जै न मुझे पीरान पीर मुर्शिद जे गोठ बगदाद मां बेअदबी करे माई खैया उनखे फौरन मुझे हवाले कयो जिन थरथले में पैजी वया बहजतुल असरार वारो लिखे थो पियो त हिकड़े माण्हू चो क़िबला फलाणो जिन्न जंहिंजो नालो फलाणो वा सैलून जे जबलन में रहंदो आ सरंदेप सैलून इंडिया हिंदुस्तान का परे आ ऐं उहो सैलून जो इलाइक़ो जाते आदम अलैहिस्सलाम जॾहिं अल्लाह ताला जन्नत मां लाथो हो त पहिरियां पहिरियां उन सैलून जे जबलनि ते लथो हो के उन सैलून जे इलाइक़े में उहो जिन रहे थो ऐं उनी हिन जी ग़रीब जी न्याणी खई आ ॿियनि जिन्ननि चयो बादशाह हुकुम को फौरन उनखे भी पेश कयो ऐं उन न्याणी खे भी सलामती सां पेश कयो मुजादा देर कान थी आ थोड़ी देर में उनखे बधी खणी आया ऐं उहा न्याणी भी मुंहिंजा दोस्तो आई हज़रत पीरान पीर रज़ियल्लाहु ताला अन्हु जे करामत सां उन जिन्ननि जे सरदार उन न्याणीअ जी बाह वठी पीउ जे हवाले फरमाई अबा तूं हिनखे वठी वञ बाक़ी हिनखे मां सज़ा पाण थो ॾियां तलवार हुन जे हथ में हुई पंहिंजी तलवार सां उन जिन्न जी मुंडी लाहे फिटी कयई ऐं चवण लॻो जेको मुंहिंजे मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी जे शहर जी बेअदबी करे उन जी सज़ा मौत आ सभई चओ सुभान अल्लाह ज़ोर सां चओ सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सुबह जे टाइम ते गौसे पाक रज़ियल्लाहु ताला अन्हु जी दरगाह में वो शख्स पंहिंजी न्याणी सूदो पेश थियो आहे नज़रानो खणी अची पेश करे थो हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि फरमा ॾे हवाल हुन समूरो अहवाल ॿुधायो पाण फरमायो इहो जिन्न रुगो इन्ही मुल्क जो न बल्कि रूह ज़मीन जे जिन्ननि जो सरदार आहे ऐं इनखे अल्लाह तबारक व तआला मुंहिंजो मुरीद बनायो आहे इहो मुंहिंजो पाबंद आहे मुंहिंजो चवण में आहे जॾहिं इहो मुंहिंजे हवाले आहे त पोइ ॿिया जिन्न कीअं न मुंहिंजे हवाले हूंदा गौसे पाक रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो इंशाअल्लाह ताला तूं जेसीं ताईं ज़िंदगी तुंहिंजी आहे तुंहिंजे घर जे भर में जिन वरी ईंदो ई कोन को सभु चओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुभान अल्लाह एक दफो दोस्तों अजीजों मुसलमान भाइरों हजरत गौसे पाक रज़ियल्लाहु ताला अन्हु पाण फरमाइन था वमा मिनहा शुहूरुन औ दुहूरुन तमुर्रु व तनक़दी इल्ला अताली सुभान अल्लाह चो तो माना ॿुधाया है अल्लाह जे वली गौसे आज़म जीलानी रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो आ रोज़ सिज उभरंदो वा अगे कोन उभरंदो वा अग में मूं वटि अची हाज़री भरींदो आ महीनो ईंदो आ महीनो मूं वटि अची हाज़री भरींदो वा साल ईंदो वा साल मूं वटि अची हाज़री भरींदो वा तमुर्रु व तनक़दी व तुख़बिरुनी बिमा फ़ीहि हज़रत गौसे पाक रज़ियल्लाहु ताला अन्हु इएं भी फरमाइनि था उन महीने में उन साल में उन ॾींहं में उन हफ़्ते में जो कुझु थियणो हूंदो वा हज़रत पीरान पीर फरमाइनि था मूंखे अॻुवाट ई उन जी ख़बर ॾिनी वेंदी आ
ऐं मूंखे ॿुधायो वेंदो आहे त सुभाणे छा थींदो, मूंखे ॿुधायो वेंदो आहे त फलाणी जॻह ते छा थियणो आहे, मूंखे ॿुधायो वेंदो आहे त फलाणे महीने में फलाणे सन में छा थींदो आहे। इन्हीअ जे करे जो इहो सभु अल्लाह जे ज़ात बाबरकात जे तरफ़ खां इंतज़ाम थियल आहे। ऐं रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात मूंखे हिन दुनिया में तसर्रुफ़ करण जे लाइ पैदा फरमाए छॾियो आहे। अल्लाह जे वलियन के इन दुनिया में तसर्रुफ़ करण जी ताक़त हूंदी आहे। इन्हीअ जे करे जो रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे, मां पंहिंजे बाननि जे कंहिं बि सुवाल खे रद्द न कंदो आहियां। जॾहिं अल्लाह जो वाइदो आहे त मां पंहिंजे दोस्तनि जो को बि चवणु रद्द न कंदो आहियां, पोइ जेकॾहिं पीरान पीर अल्लाह खे चवे या अल्लाह मुंहिंजी मुरीदियाणी बुढ़ड़ीअ जो बेड़ो बुॾी वियो आहे, मां दुआ कयां थो इन खे तार, त रब तारींदो या न तारींदो। मुलनि जो छो बेड़ो बुॾो आहे? अबाइरनि मौलवियुनि जो, मुलनि जो, वहाबियुनि जो बेड़ो छो बुॾो आहे? मूंखे सही चवे पियो हिकिड़ो वहाबी, चईं ॿेड़ीअ में ॼञ में त कुराड़ी बि हुई, घोट भी कुआर भी कुराड़ी भी, बेड़ो वियो बुॾी, घोट कुआर ॼञ बुॾी वई, पोड़ी कीअं बची? मुंहिंजो तोखे दांगी घुमाइण लाइ। अबा हेॾे त निहारियो, गंजे खे कंहिं चयो हो, गंजा ॾे ख़बर तुंहिंजे लाइ दुआ घुरऊं त अल्लाह साईं तोखे वार ॾे, या दुआ घुरऊं त सॼो ॻोठ गंजो थिए। गंजे चयो सॼो ॻोठ गंजो थिए। मूंखे तक पायो अथनि गंजा गंजा चई, मां बि पलांद वठां। तंहिंजे करे कंहिंखे वार न मिले, सभु गंजा थियनि। सो वहाबी बि तो ॻाल्हि कंदे, कुराड़ी बची छो? इहा बि ॾुखी थी लॻे, इहा बि ॿुॾे हा। ओ बेवकूफ़नि न, किताबनि में लिखियल आहे त जॾहिं ॼञ वई पे त मन हिकिड़ी ॿेड़ी कान ही, कई ॿेड़ा हा। सभई जो सुभान अल्लाह। अब अवां बि शादियूं कयूं हन, अॼुकल्ह वरी कारुनि जो, मोटरनि जो, बसुनि जो रवाज आहे। कंहिं ज़माने में उठ घोड़ा कजावा हूंदा हा, माण्हू हूंदा हा। पोइ अल्लाह सी को पनाह ॾे, ख़ुदा करे सॼे जहान जे ॼञुनि ॾे ख़ैर हुजे। पर भला जेकॾहिं कंहिंजी कार का हिकिड़ी कार लॻी पई, एक्सीडेंट थी पियो, पोइ वरी सुभाणे मौलवी छा चवंदो त इहा कार लॻी, ॿियूं छो न लॻियूं? जागो थाला निंड अथव? यारी त कान्हेव न वहाबियुनि सां, पोइ पुछो जो नथा त मथां यार कावड़जी पवनि। अबा ख़ुदा ख़ैर करे, 10 कारुनि मथां 10 कारूं वञनि थियूं, हिकिड़ी खे एक्सीडेंट थी पवे, पोइ ॿिया छा चवंदा, 9 छो बचूं? अड़े बाबा अल्लाह जी मर्ज़ी आहे, हिकिड़ी एक्सीडेंट में वीचारी ख़राब थी वई, ॿियनि खे ख़ुदा बचायो आहे। त माई जेका ॼञ वठी वई सा, हिकिड़ी त ॼञ में ॿेड़ी कान्हे, कई ॿेड़ा गॾु हा। चओ सुभान अल्लाह। कई ॿेड़ा, हिकिड़ी में कुआर हुई ऐं घोट हो, कुराड़ी कंहिं वरी ॿी ॿेड़े में हुई। अल्लाह जी मर्ज़ी जंहिंखे ख़ुदा खे ॿेड़णो हो, ऐं ख़ुदा जी मर्ज़ी हिकिड़ी खे ॿेड़णो आहे, हिकिड़ी खे बचाइणो आहे। इन जे करे त ख़ुदा दुनिया खे ॾेखारे त ॿुॾण वारो त ॿुॾी वियो, पर सॾण वारे सॾ कया त तारण वारो बि अची वियो। मुल्क तेरा बगदाद है, आवन कम शिताब है, या अब्दुल कादर जीलानी, या गौसल आजम जीलानी। हसन हुसैन दा पोतरा ही, चओ सुभान अल्लाह।
माई बेचारी बिठी आ किनारे ते हसन हुसैन दा पोतरा ही विच हजूर खलोता ही ऐब मुरीदां धोता ही या अब्दुल कादिर जीलानी या गौसल आजम जीलानी ही निभागार वो असां ते एतराज़ कंदा आहिनि पंहिंजे किताबनि खे बि कोन था पढ़नि पिया मौलवी अशरफ अली थानवी देवबंदनि जो वॾे खां वॾो मौलवी आहे उनखे हकीमुल उम्मत चवंदा आहिनि उन पंहिंजे किताब में लिखियो आहे किताब मूं वटि पियो आहे इमदादुल मुश्ताक इला अशरफिल अखलाक उन्ही में मौलवी अशरफ अली थो चवे माण्हू त चवनि था पीरान पीर बुढ़ड़ीअ जो हिकिड़ो बेड़ो तारियो हा पर मां अशरफ अली थो चवां त न न न पीरान पीर हिकिड़ो न कई बेड़ा तारिया हा कई क्या तो चवे चओ न भला तव्हां बि तो हिकिड़ो न असी सुन्नत जमायत वारा त हिकिड़े बेड़े जी ॻाल्हि कंदा आहियूं पर अशरफ अली जेको देवबंदनि जो वॾो मौलवी आहे हकीमुल उम्मत उनखे चवनि था उहो त चवे थो त पीरान पीर हिकिड़ो थोरो कई बेड़ा पेतारिया ऐं उन ज़माने में माण्हुनि जो अक़ीदो न हुयो त के मरण खां पोइ माण्हू वरी ॿीहर उथंदा अल्लाह पाक खे ॾेखारणो हो त बेड़ो गरक मां थो कयां बुढ़ड़ी सॾ थी करे हिकिड़े पासे पीरान पीर जी करामत ज़ाहिर थी बे पासे माण्हुनि जो अक़ीदो सही थींदो त मरण खां पोइ बि माण्हू उथी सघे थो सभई चओ सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह माना इन्ही बेड़े जे कढण में ॿ फ़ाइदा हा हिकिड़े पासे गौसल आज़म जी करामत ॿिए पासे माण्हुनि जो अक़ीदो जेको ख़राब थी वियो त मरण खां पोइ उथणो ई कोन्हे मरण खां पोइ माण्हू मोसो छुटो कोन थदो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खे ॾेखारणो हो त मुंहिंजे दोस्त वलीअ जो शान आहे जो मां उन जी दुआ बि क़बूल कंदो आहियां ऐं मां रब्बुल आलमीन मरण खां पोइ सालनि गुज़रण खां पोइ बि बेड़ा कढी सघंदो आहियां अल्लाह खे ताक़त आहे या न आहे ॾाढे चो आहे या न आहे अॼु तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे सुभान अल्लाह अॼु तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे गम दर्द वारो भरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे मज़े जी ॻाल्हि उन्ही साॻे अशरफ लिखियो आहे किताब जो नालो आहे इफ़ाज़ात यौमिया छा इफ़ाज़ात यौमिया 14 जिल्द किताब तस वॾो वो पंहिंजी ज़िंदगी जी डायरी लिखंदो हो जो कुछ रोज़ करे वो डायरी लिखंदो हो लिखी 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 हेॾो वॾो किताब आहे 14 जिल्द मुंहिंजे लाइब्रेरी में मौजूद आहे उन जे चौथे हिस्से में लिखे थो त हिकिड़ो माण्हू हो जेको पीरान पीर जा कपिड़ा धोंदो हो मरी वियो जंहिंमहिल हुनखे कब्र में पूरे मोटिया माण्हू त मलाइका ईंदा आहिनि मर रब्बुक वमन नबियुक वमा दीनुक तुंहिंजो रब कहिड़ो आहे तुंहिंजो नबी कहिड़ो आहे तुंहिंजो दीन कहिड़ो आहे हर हिकु इंसान खां सवाल थींदो आहे अशरफ अली थानवी फरमाए थो न धोबीअ खां बि मलाइकनि सवाल कयो कब्र में मर रब्बुक वमन नबियुक वमा दीनुक तुंहिंजो नबी केरु तुंहिंजो दीन कहिड़ो तुंहिंजो रब कहिड़ो धोबी वीचारो सादड़ो हो चवण लॻो मूंखे का ख़बर कान्हे मां त पीरान पीर जो धोबी आहियां छा आहियां ॾाढे ॻाल्हायो मलाइकनि चयो मुंहिंजा मौला हे अजीब माण्हू आहे असां था चऊंसि मर रब्बुक चवे थो धोबी आहियां पीरान पीर जो चवे थो वमन नबियुक नबी केरु थी चवे थो मां धोबी आहियां पीरान पीर जो
असां था पुछोसि वमा दीन का तुंहिंजो दीन कहिड़ो आहे चवे तो धोबी आहियां पीरान पीर जो हिन खे काॾे कयूं। अशरफ अली थानवी लिखे थो अल्लाह ताला फरमायो अब्दुल कादर मूंखे सुञातो आहे धोबी अब्दुल कादर खे सुञातो आहे जेको मुंहिंजे सुञाणंदड़ खे सुञाणे उन तां बि पुछाणो माफ़ आहे। सभई चओ सुभान अल्लाह। पीरान पीर रब थो चए त मूंखे सुञातो आहे। अब्दुल कादर जीलानी सुञाणो त सुञातो आहे त मां रब खे सुञातो आहे। पोइ जंहिं न मुंहिंजे रब खे सुञातो उन रब जे सुञाणंदड़ खे जेको सुञाणे रब ताला फरमाए थो त मां उनखे बि माफ़ करे छॾींदो आहियां। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। चओ सुभान अल्लाह। बाबा अल्लाह वारनि जी जेका निस्बत आहे न सही ख़ुदा जो कसम हिकिड़ी घड़ीअ जी निस्बत बेड़ा पार करे छॾींदी आहे। मौलाना आरिफ रूमी फरमाईंदो आहे यक ज़माना सुभान अल्लाह यक ज़माना सोहबते बाओलिया बेहतर से सद सालतात बेरिया तो जेकरे तू 100 साल बेरिया इबादत करी फायदे वारी आ कम वारी आ सुठी गाल आ पर उहा 100 साल बेरिया इबादत हिकड़े पासे कहे कामिल अकमल वलीअ जी कचहरीअ में हिकड़ी घड़ी वेहे उहा हिकड़े पासे। सभई जो सुभान अल्लाह। हजरत सोहणे पीर सई पुनल रहमतुल्लाह अलैह हजरत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जो भाइटियो आ ऐं हजरत रोज़े वारे रदी अल्लाह ताला अन्हु जो न्याणो भी आ ऐं हजरत पीर से रोज़े वारे जो खलीफो भी आ। चओ सुभान अल्लाह। यानी मुरीद भी आ भाइटियो भी आ न्याणो भी आ अकामिल अकमल वली आ। उन्हनि जो हिकिड़ो मुरीद हो माछी फ़कीर हो मुजादा अण पढ़ियो हो सॼी ज़िंदगी ट्रुआ विकणंदो हो ट्रुआ। चओ सुभान अल्लाह। ट्रुआ समझो था तव्हांजे मुल्क में सर आहे ख़त्म थी विया। अॻे हुया सर जा पन लुणी पोइ माण्हू मां ट्रुआ तॾा ठाहींदा पोइ छतनि में बि विझबा ग़रीब मिसकीन सियारे में घरनि में विछाए ॿचड़नि खे बि सुम्हारींदा हुआ ऐं सस्ताई हुई। उहो मुजादा जेको ट्रो हूंदो हो सो सस्तो मिलंदो हो। पीर साईं जे ख़िदमत में आयो पीर साईं पुनल रहमतुल्लाह अलैह खे चई क़िबला मां तुंहिंजो मुरीद आहियां निमाज़ बि पढ़ंदो आहियां पर मूंखे अहिड़ो को वज़ीफ़ो ॾस जो मुंहिंजी क़बर मोचारी थी पवे। हजरत पीर साईं पुनल रहमतुल्लाह अलैह फरमायो अबा कुरान पढ़ियलो आ। चई न साईं। अबा पोइ छा ॾसियां जॾहिं कुरान ई पढ़ियल कोन्हे तोखे कहिड़ी आयत ॾसियां। चई क़िबला मिड़ई महिरबानी थिए जेका महिरबानी थिए मिड़ई कुझु न कुझु त ॾसियो। पाण फरमाइनि था छा कंदो आ चई क़िबला ट्रुआ विकणंदो आहियां। कीअं विकणंदो आ चई क़िबला 2-4 ट्रुआ ठाहे मथे ते खणी ॻोठनि में पढ़ो ॾींदो आहियां टके ट्रो टके ट्रो टके ट्रो। अॻे टका हूंदा हुआ 2 पैसा टके में ऐं 4 टका
वरी उन खां पोइ वरी जेके चवां आना हूंदा हा, उन खां पोइ वरी ॿियानियूं हूंदियूं हुयूं, उन खां पोइ वरी आधेलो हूंदो हो, उन खां पोइ वरी रुपयो हूंदो हो, 16 आना उन ज़माने में पोड़नि खे ख़बर हूंदी। उहो टको बि कमु कंदो हो, अॼु तुंहिंजो 100 रुपयो बि कमु कोन थो करे पियो। पैसे पुनल फरमास ॾे ख़बर छा चवंदो आहे, जेके बिला चवंदो हाँ टके ट्रो टके ट्रो टके ट्रो वठो टके ट्रो। पाण फरमाइनि था हाणे तोखे वज़ीफ़ो था ॾसियूं, यादि कर। चई कहिड़ो? चई चओ खथो कुल्हे ते कलमो नबीअ ते टके ट्रो चओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। ज़ोर सां इल्लल्लाह ला इलाहा। साईं उनखे 2-3 भेरा ॼाणाया, सबक पचाइबो आहे न साईं। फ़कीर यादि कर, खथो कुल्हे ते कलमो नबीअ ते टके ट्रो चओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। मुंहिंजा दोस्त हिन फ़कीर वञी वज़ीफ़ो कमायो, साल गुज़री विया, जंहिं बि ॻोठ में वञे ईअं चवंदो अते बाबा खथो कुल्हे ते कलमो नबीअ ते टके ट्रुओ ला इलाहा इल्लल्लाह। ईअं कंदे पंहिंजो गुज़र सफ़र कंदो रहियो। आख़िरकार हुनजो 100 वरियो पूरो थियो। जमल हिन जहान मां गुज़ारे वियो, हुनखे मिट माइट पूरे आया। कुछ ॾींहंनि खां बाद में उन इलाइक़े जो को आलिम हो, दरवेश हो, हिनखे ख्वाब में ॾिठई फ़कीर ॾे ख़बर तूं त मरी वियो आहे। चई अदा हा। चई भला तोखे जॾहिं क़बर में पूरियऊं पोइ मलाइक हैबतनाक गिलाज़ुन शदादुन ला यअसून अल्लाह मा अमरहुम व यफ़अलून मा युअमरून। ॾाढा सख़्त तबीयत जा मलाइक अताहु मलकान अस्वदान व अज़रकान। कारे रंग जा मलाइक ख़तरनाक सूरत में ॻाल्हाइनि त वात मां बाहि पई निकिरे। लोह जा गुर्ज़ बाहि वारा उन्हनि जे हथ में हूंदा आहिनि। उन्हनि मलाइकनि तोखां ज़रूरु दड़का ॾेई पुछो हूंदो। चई हाओ। चई छा? चई मलाइकनि त अलाए छा पे चयो अरबी ॿोलीअ में। पोइ मां हुन खे वर्दी ॾिनी त खथो कुल्हे ते कलमो नबीअ ते टके ट्रुओ चओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। छो त मूंखे मुर्शिद वज़ीफ़ो ॾसियो हो, उहो मूंखे यादि बीठो हो। मलाइक हिकु ॿिए ॾे निहारण लॻा ऐं पाण में चवण लॻा अदा हिन मिस्कीन खां कहिड़ो पुछाणो कजे जेको क़बर में बि ला इलाहा इल्लल्लाह पढ़ी रहियो आहे। अदा पोइ त मलाइक मूंखे छॾियूं हलिया विया ऐं मुंहिंजे लाइ जन्नत जी दरी खोले या मुंहिंजी क़बर नाहे, जन्नत जे बाग़नि मंझां हिकिड़ो बाग़ आहे। मालूम थियो त अल्लाह वारनि जो ॾस कमु ॾींदो आहे। चओ चओ अल्लाह वारनि जो ॾस कमु ॾींदो आहे। भली मामूली शइ छो न हुजे, भली थोरे खां थोरी शइ छो न हुजे, पर जेकॾहिं अल्लाह जे वलीअ जे कंहिं बि कौल ते ज़ुबान ते कंहिं एतबार कयो ऐं भरवसो कयो त अल्लाह जल जलालू अमन वालू उन ख़ुदा जे वलीअ जे कौल जे सदके ॿेड़ो तारे छॾींदो आहे। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला इन्हीं जे करे फरमायो या
अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वकूनू मअस्सादिकीन। ए ईमान वारो, अल्लाह जे ज़ात बाबरका जो खौफ पंहिंजे दिल में धारियो, वकूनू मअस्सादिकीन, ऐं सचन सालिहन बानन जी सोहबत अख्तियार कयो। इंशाअल्लाह ताला अल्लाह जे बानन जी सोहबत तवांजो बेड़ो तारे छॾींदी। सोहबत तमाम ज़रूरी आहे। कंहिं नेक सां सोहबत कयो, नमाज़ी सां सोहबत कयो, पढ़ियल लिखियल सां सोहबत कयो, जाहिलनि जे सोहबत खां पाण खे बचायो, बेदीननि बिदअतनि जे सोहबतुनि खां पाण खे बचायो, जेके इस्लाम ऐं शरीयत खां पुठी रहनि उन खां पंहिंजा पाण खे परे रखो। इंशा अल्लाहुल अज़ीज़ जेकॾहिं तव्हां नेकनि ऐं सालिहनि जी सोहबत अख्तियार कई त उहा सालिहनि ऐं नेकनि जी सोहबत तव्हांजो बेड़ो तारे छॾींदी। मां दुआ कयां थो अल्लाह ताला मुंहिंजी भी हाज़िरी क़बूल फरमाए, अव्हां जी भी हाज़िरी क़बूल फरमाए। असांजे फ़क़ीरनि दोस्तनि हाले पुटनि अॻे साल भी जलसो करायो हो, हिन साल भी मुंहिंजा दोस्त अज़ीज़, पर इहो समूरो सारो थोरो अथव साईं हिज़्बुल शाह बादशाह जो। साईं हिज़्बुल्लाह शाह न हुकुम करे हा त मां हेतिरे पंध ते शायदि न बि अचां हा। अल्लाह सही साईं खे वॾी हयाती बख़्शे, अल्लाह सही साईं जो सायो तव्हांजे असांजे मथां दाइम क़ाइम रखे। रब्बुल आलमीन तव्हां असांखे शल 5 वक़्त नमाज पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुंहिंजा सोना नमाज़ी बणिजी पओ, बेनमाज़ी खां अल्लाह बचाए। अल्लाह सी तव्हां असांखे बेनमाज़ी थियण खां पनाह में रखे। रब करीम जी ज़ात हिन ॻोठ खे हिन इलाइक़े खे पंहिंजे रहमतुनि सां नवाज़े। अल्लाह सी तव्हांखे असांखे आबाद फरमाए। बिस्मिल्लाह फ़क़ीर, बिस्मिल्लाह 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 बिस्मिल्लाह। हुकुम हुकुम। हाँ 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 अज रात भी उते प्रोग्राम आहे। हाँ हाजन शाह, हाँ माशाअल्लाह। हाँ हाँ अल्लाह खैर कर दो। बाबा हाणे ॿियो को सवाल बवाल तव्हां ही जेको पुछो सो मां जवाब ॾियण लाइ तैयार आहियां। हाणे वेहो तव्हां वेहो, ॿुधाए न। हाँ ॿुधाए सवाल ॿुधाए। ॻाल्हायो अथई बसि इंशाअल्लाह लूणु पाणी थी वेंदो हुयो। तोखे जेको ॻाल्हाईंदो लूणु पाणी थी वेंदो। बाबा हे सुवाल आहे त असां यूरिया वठंदा आहियूं, पर पोइ असांखे पैसा ॾियणा पवंदा आहिनि फ़सुल ते। मिसाल तौर जेकॾहिं हाणे हिन महिल क़ीमत आहे हुनजी 2000, त फ़सुल ते असां हुनखे ॾींदा आहियूं 3500। इहो जाइज़ आहे या न? बाबा जेका शइ तव्हां विकिणो था, विकिणण वारो ऐं वठण वारो इन ॻाल्हि खे ख़्याल में रखंदा कयो त शइ जूं क़ीमतूं ॿ न हुजनि, ॿ मुल्ह न कबा। मिसाल अदा अॼु ॾींहुं त 1000, सुभाणे ॾींहुं या हफ़्ते खां पोइ त 1200। इहा शइ हिकिड़ी आहे, क़ीमतूं ॿ आहिनि। इहो शरीयत में हराम आहे।
बाक़ी जेकॾहिं चयो बाबा अॼु ॾींहुं त बि 1200 जे, सुभाणे ॾींहुं त बि 1200 जे, 15 ॾींहुं त बि 1200, पोइ भली शइ खणी उहा हुजे 100 रुपए जी, पर तूं क़बूल करी थो त हिकु मुल्ह वारी शइ जाइज़ आहे। बाक़ी 2 मुल्ह कबा न, 2 अॼु ही क़ीमत आहे, 6 महीने खां पोइ ही क़ीमत आहे, त उहो हराम आहे। शरीयत पाक में इहो वापार न कंदा कयो। व्याज में इहो शामिल कोन्हे, पर इहा जाइज़ कोन्हे। छाजे करे त क़ीमत खे तव्हां हिकिड़ी जगह ते रखो, हिकिड़ी शइ जूं 2-3 क़ीमतूं न कयो। मूं अॻे बि ॿुधाई त जाइज़ कान्हे, ग़ाइबाना नमाज़ जाइज़ कान्हे। हिन दुनिया मां लाॾाणो करण वक़्तु उन्हनि खे भली ढिली जो हिसाब किताब कॾहिं थो मिले, छा मरण सां या क़यामत जे ॾींहुं? बाबा जेकॾहिं नेक आहे त उन नेकीअ जो बदिलो क़बर खां ई शुरू थी वेंदो आहे, ऐं जेकॾहिं फासिक ऐं फाजिर आहे त उन जो बि एवज़ ऐं बदिलो बि क़बर खां ई शुरू थी वेंदो आहे। छाजे करे जो नबी पाक फरमायो आहे, क़ब्रुल मुमिन रौदतुम मिन रियादिल जन्नह व क़ब्रुल काफ़िर वल मुनाफ़िक़ हुफ़रतुम मिनन नीरान। पाण फरमाइनि था जेका मोमिन जी क़बर आहे सा जन्नत जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ हूंदो आहे, ऐं मुनाफ़िक़ जी क़बर जेका आहे सा दोज़ख जे खॾुनि मज़ा हिकिड़ी खॾ आहे। आख़िरी हिसाब किताब त क़यामत में थींदो, पर सिलसिलो अज़ाब ऐं सवाब जो क़बर खां ई शुरू थी वेंदो आहे। तंहिंजे करे अल्लाह से खां दुआ घुरंदो आहे कि अल्लाह से तव्हां सां सभिनी जी क़ब्र सलामत करे। सवाल आहे त छोकिरी नंढी आहे, उन जे बारे में पीउ वकालत ॾेई सघे थो, छोकिरो बि नंढो आहे, त उन जे पहिरियां पीउ निकाह पढ़ी सघे थो, जाइज़ आहे या न? हिन जी वज़ाहत करे ॿुधाईंदा ऐं सम्झाईंदा त ग़लति आहे या न? बाबा शरीयत में नंढड़े ॿार जो निकाह पीउ ऐं माउ जे ईजाब ऐं क़बूल जे इजाज़त सां थी वेंदो आहे। पर हाणे असांजी जेका न सिंध जी हुकूमत आहे, उन हिकिड़ो कानून कढियो आहे त जे 18 साल खां अॻे छोकिरो या छोकिरी परणायो त मुला बि जेल में, घोट बि जेल में, त कुंवार बि जेल में। अव्हां खे शरीयत क़बूल आहे या सिंध क़बूल आहे? ॾाढे सां ॻाल्हायो बाबा। हाणे इहो बि को फज़ीलत आहे? छोकिरी हुजे हाले पोटरनि जी, परणाइनि था हाले पोटरा, निसार खोड़ो थो चए त मोकल माखऊं अची वठो। जन ॼणी जन निपाई उहे पंहिंजे मर्ज़ी सां छोकिरी पंहिंजो ॾींहुं ॿधंदा या निसार खोड़े खां पुछंदा वञी? ॻाल्हायो छो था? कंहिंखां पुछंदा? ये काफ़िरनि वारा कानून असांजी सिंध पई ठाहे। असां चवंदासीं त सिंध बाबुल इस्लाम आहे, बाबुल इस्लाम आहे, इस्लाम जो दर आहे, पर हाणे त कुफ्र जो दर थी पई आहे। ऐं वरी ॿियो हिकिड़ो नओं कानून ठाहियो अथनि त 18 साल खां अॻु में नंढड़ो ॿारु कलमो बि न पढ़े। जेकॾहिं नंढड़े ॿार खे तव्हां कलमो 12 साल जे, 10 साल जे, 8 साल जे खे मुस्लमान कयो, उहो मुस्लमान करण वारो मौलवी बि जेल में। तंहिंजे करे ॿार खे नंढे हूंदे न 18 साले खां पोइ इंतज़ारु करायोसि, 18 साले खां पोइ मुस्लमान थिए। मां तव्हां खां पुछां थो त मौला अली शेरे ख़ुदा कहिड़ी उमिरि में कलमो पढ़ियो? सभई जो सुभान अल्लाह। अली उल मुर्तज़ा जी उमिरि घणी ही? चओ 10 साल। ॾाढे जो घणी उमिरि ही? पोइ जे अली साईं 10 साल जे उमिरि में कलमो पढ़ियो ऐं नबी हुन जो क़बूल कयो, त असांजो बि ईमान आहे त समझदार ॿार केतिरो बि हुजे, जेकॾहिं समझ सां पाण ख़ुशी सां कलमो पढ़े त असां वटि क़बूल आहे इंशाअल्लाह। सिंध हुकूमत जो ख़ुदा खानो कर, पंजाब वारा बि चुप आहिनि, बलोचिस्तान वारा बि चुप आहिनि, सरहद वारा बि चुप आहिनि, सिंधियुनि खे अची ॻणती वरायो आहे। बाबा जेको ॿार पराई माई जो खीर पीए, उन्ही ॿार जे लाइ उहा माउ आहे।
कंहिंजे लाइ बाबा चवनी ओ जंहिं खीर पीतो आहे, सम्झो था न साईं। हाणे उन खीर पीअण वारे ॿार खे छोकिरी उन माईअ जो जेके भेनरो धीअरो नोह उन जूं सके चवां ॾोहिटियूं पोटियूं उहे सभु उन ते हराम आहिनि, उन हिकिड़े छोकिरे ते। बाक़ी जेके उनजा ॿिया भाउर नंढा आहिनि या वॾा आहिनि उन्हनि खे जाइज़ आहिनि। सम्झ में आयो न बाबा? खीर पीअण वारे खे हराम आहे, बाक़ी जन खीर न पीतो आहे हुन जा भाइर पोइ अॻु में हुजनि तोड़े पोइ हुजनि उहे उन माईअ जे औलाद सां शादी करे सघनि था, लेकिन उहो छोकिरो नथो करे सघे। उन छोकिरे खे उन माईअ जो सॼो पेट हराम आहे। तलाक ख़ुशी में ॾिबी आहे कावड़ में? अब ॻाल्हायो, तलाक जेका ॾिबी आहे असां ख़ुशी में या कावड़ में? तलाक त ईंदी कावड़ में आहे, तलाक जो मफ़हूम ई कावड़ आहे। इहो तव्हांजो खामखा बहानो आहे त कावड़ में ॾिजे या ख़ुशीअ में। मिड़ई चओ था त मन मौलवी को रस्तो कढी ॾिए, मौलवी जे पीउ जी शरीयत आहे। बाबा कावड़ में बि तलाक पइजी वेंदी आहे। अल्लाह सही सल तव्हां असांखे बचाए। ही छा आहे से ख़तमान जागे दुआ फरमायो अल्लाह ताला तव्हां सां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए। या इलाहुल आलमीन असांजा बेड़ा पार फरमा। या अल्लाह हिते जेका जमात आई आहे सभिनी जो अचणु क़बूल फरमा। बे औलादनि खे नरीना औलाद अता फरमा। कर्ज़दारनि जा कर्ज़ मुआफ़ फरमा। मुंहिंजा रब्बुल आलमीन हे जेके बि ख़तम शरीफ़ पढ़िया विया आहिनि इहो समूरो सवाब रसूलुल्लाह जे दरगाह में बतौर नज़राना पेश कयूं था, क़बूल फरमा। खुलफा राशिदीन खे, अहल बैत अतहार खे, नबी पाक जे अज़वाज मुतहरात खे, सहाबा व सहाबियात के, ताबईन व ताबियात के, तमाम गौसन कुतबन वलियन के, खुसूसन महबूब सुबहानी कुतुब रब्बानी शहबाज लामकानी पीरन जो पीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी जे रूह के बशोदा क़बूल फरमा। इलाहुल आलमीन हिते जेके भी मुसलमान आया हन जंहिंजो अबो ऐं अम्मा जहान छॾे वियो आहे, मौला उन्हनि जी भी मग़फ़रत फरमा, उन्हनि जा भी दर्जात बुलंद फरमा, उन्हनि जे अबे अम्मा जा सगीरा ऐं कबीरा गुनाह माफ़ फरमा। या अल्लाह किनियूं किनियूं बीमारियूं पैदा थी पियूं आहिनि, जहान मारनि खे बीमारियुनि खां बचाइजां। जंहिंजे घरनि में को मरीज़ आहे तव्हांजा मर्ज़ दूर फरमा। जंहिंजे घरनि में कर्ज़दार आहे तव्हांजा कर्ज़ दफ़ो फरमा। जंहिंजो रिज़्क़ रोज़ी तंग आहे मौला उन जी रोज़ी कुशादी फरमा। या अल्लाह जेके जलसे कराइण वारा आहिनि दाणो दाणो दाख़िल कयो अथनि तंहिंजे माल में, रिज़्क़ में, ईमान में, बचन में बरकतूं नाज़िल फरमा। साईं क़िबला हिज़्बुल्लाह शाह बादशाह जी ज़िंदगी में बरकतूं नसीब फरमा। सदुस भाउरनि खे बरकतन फैज़ वारो बना। ॿी जेका भी जुमिले जमात जंहिं भी हथड़ा खाया असांजा उलमा काफ़ी सारा वेठा आहिनि, मौला ने उलमा जो भी ख़ैर फरमा। उलमा जो सायो असां ते ता देर दाइम क़ाइम फरमा। या अल्लाह असांजे पाकिस्तान जो भी ख़ैर फरमा। या अल्लाह असांजे मुल्क जो ख़ैर फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व बारिक व सल्लिम। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ला इलाहा इल्लल्लाह।